फ्लावर्स एग्ज़िबिशन मल्हायो पियो वञे। ही एग्ज़िबिशन असां 2013 खां हर साल मुनक़द कंदा आहियूं, जंहिंमें सीज़नल फ्लावर्स वॾे तइदाद में जेको आहे रखिया वेंदा आहिनि। ऐं हिन साल असां लास्ट ईयर खां बि कोई 60-70% वधीक गुलनि जो इंतज़ाम कयो आहे ऐं 20,000 खां वधीक जेके सीज़नल प्लांट्स आहिनि, 100 खां वधीक वैराइटीज़ आहिनि गुलनि जूं, जंहिंमें परमानेंट प्लांट्स बि आहिनि, ट्रीज़ बि आहिनि ऐं सीज़नल फ्लावर्स बि आहिनि। सखर IBA यूनिवर्सिटी जीअं तव्हांखे ख़बर आहे त उनजो जेको मिशन आहे या उनजो जेको विज़न आहे उहो वर्ल्ड क्लास यूनिवर्सिटी जो आहे। त हिते जेका तालीम ॾिनी थी वञे उहा हिकिड़े हाई स्टैंडर्ड्स, हाई क्वालिटी जी तालीम ॾिनी थी वञे। त उन सां गॾोगॾु ही ख़ुशगवार माहौल जेको आहे उहो बि प्रोवाइड कयो थो वञे असांजे फैकल्टी खे, स्टूडेंट्स खे ऐं असांजे स्टाफ खे, त जीअं हू हिकिड़े प्लेज़ेंट माहौल में अचनि ऐं वधीक क्वालिटी तालीम जी डिलीवर करे सघनि। हिकिड़ी हूंदियूं आहिनि एकेडमिक एक्टिविटीज़, ॿियूं हूंदियूं आहिनि एक्स्ट्रा करिकुलम एक्टिविटीज़। ऑनेस्टली ही जेका एक्टिविटी आहे जेका हिननि मंडल मचायो आहे, जेको आहे सो जंहिं पासे ॾे निहारियूं था त रुगो चिमकणा बल्ब आहिनि, उन हवाले सां माना जेको आहे सो ही एक्स्ट्रा करिकुलम एक्टिविटी आहे जेका तमामु ज़रूरी आहे। जॾहिं इंसानु पढ़ी पढ़ी थकिजी थो पए न, पोइ जॾहिं अहिड़नि गुलनि ॾे निहारींदो न त माण्हू जो जेको आहे सो ज़हन फ्रेश थी वेंदो, जेको बि माण्हू जे लाइ तमामु ज़रूरी आहे। त इहो हिन दफ़े या अॼु सॼो क्रेडिट जेको आहे सो हिन IBA यूनिवर्सिटी ॾे वञे थो, छाकाणि त ही हेतिरा माण्हू, हेतिरा जेको आहे सो ऑफिसर्स, हेतिरा शागिर्द साईं वारनि गॾु कया आहिनि ऐं इन हवाले सां माना सॼो क्रेडिट जेको आहे सो हिते जे इंतिज़ामिया खे वञे थो, हिते जे गार्डनर्स खे वञे थो, हिते जे पढ़ियल अणपढ़ियल सभिनी धुरनि खे थो वञे, जन हेॾो सारो जेको आहे सो हिकिड़ो सिलसिलो कयो आहे, जंहिंजे करे सभई माण्हू ख़ूबसूरत माहौल खे ख़ूबसूरत कयो आहे। माहौल त हूंदो ई आहे, पर उनखे ख़ूबसूरत करण लाइ हिननि जेके आहिनि से रोशनियूं पखेड़ियूं आहिनि, त इहे थियणु खपनि ऐं इहे ई माण्हू जे ज़हन खे खोलींदियूं रहंदियूं ऐं तालीम वधंदी रहंदी। देखिए, इन्वायरमेंट का बहुत ज़्यादा इम्पैक्ट होता है स्टूडेंट्स की साइकोलॉजिकल हेल्थ पे। ज़ाहिर है एक बच्चा जिसने इदारे में आके, एक एकेडमिक इंस्टीट्यूशन में आके वहाँ पढ़ाई करनी है, तो एक मेंटल लोड होता है स्टूडेंट पे भी। तो इस तरह का एक अगर खुशगवार माहौल आप रखेंगे और एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ करेंगे, साथ साथ अच्छे इवेंट्स रखेंगे, तो उससे जो स्टूडेंट्स होते हैं वो भी इनकरेज फील करते हैं, उनका भी जो है इमोशनली वो अच्छा फील करते हैं, कॉन्फिडेंट फील करते हैं। जब इस तरह के मौके होते हैं उनको आगे आके बात करने का मौका मिलता है, और साथ ही साथ एक सेलिब्रेशन भी होती है, सब इकट्ठे होते हैं। ज़ाहिर है स्प्रिंग का सीज़न है, मौसम में बहारा है, इतने खूबसूरत फूल लगे हुए हैं, तो ये आपके मूड को भी अपलिफ्ट करता है। ज़ाहिर है इतने प्यारे प्यारे रंगों के फूल देख के आप अच्छा फील करते हो। सखर IBA यूनिवर्सिटी पहला इंस्टीट्यूट है जो कि WWF से एफिलिएटेड है। हम WWF की मीन्स कोलैबोरेशन से हम ये ग्रीन प्रैक्टिसेस पे काम करते हैं, और अभी न्यू एक इनिशिएटिव लॉन्च हुआ है HEC का, जो कि प्राइम मिनिस्टर प्रोग्राम है, और ये इसमें पूरी जितनी भी पब्लिक यूनिवर्सिटीज़ हैं पाकिस्तान की, उसमें ये है कि सारी यूनिवर्सिटीज़ को यूथ को इनकरेज करना है ग्रीन प्रैक्टिसेस को इम्प्लीमेंट करने के लिए, ताकि हम अवेयरनेस दे सकें यंग पीपल को कि वो ग्रीन प्रैक्टिसेस को मीन्स अडॉप्ट करें। IBA यूनिवर्सिटी जो इहो सभु एज़ाज़ आहे कि इहे सिंध में स्पेशली इन जो रिवाज कि भई गुलनि जी मौसम बहार जी हिकिड़ी पंहिंजी अहमियत आहे, त उनखे सॼे इन माहौल में कैंपस खे सजाइण ऐं उन में एतिरा लखें गुल गॾु करणु ऐं उन सां सिंगारणु सॼे माहौल खे, उनजो हक़ीक़त में तमामु हिकिड़ो बहितरीनु असरु न सिर्फ़ु दिमाग़ ते पए थो, बल्कि मुंहिंजो त इहो मञणु आहे, मां हिते काफ़ी अरसा वाबस्ता बि रहियो आहियां उस्ताद जे तौर ते बि, त जॾहिं बि इहे फंक्शन्स थींदा आहिनि ऐं जॾहिं एतिरा गुल, एतिरी ग्रीनरी थींदी आहे, त उनजा साईं तालीम ते, पढ़ाई ते, ज़हन ते, हर शइ ते तमामु सुठा असरात पवंदा आहिनि। सभिनि खां पहिरियों इहा ॻाल्हि आहे त असांखे इलाही स्टडी जो बर्डन हूंदो आहे, ऐं जॾहिं बि असां हुते अहिड़े माहौल खे ॾिसंदा आहिनि त स्टूडेंट्स हुजे या कोई बि हुजे, कंहिंखे नेचर जेको आहे पसंदि न हूंदी, त पोइ इलाही रिफ्रेशमेंट थी वेंदी आहे, इलाही बहितरीनु महसूसु कंदा आहियूं। ऐं जहिड़े तरीक़े सां असांजे सखर IBA मतिलबु फ्लावर एग्ज़िबिशन कंदो आहे, ऑर्गेनाइज़ कंदो आहे, त उहो बि इलाही बहितरीनु हूंदो आहे, त मतिलबु फील थींदो आहे कि वाकई असांखे इन्हनि चीज़नि खे न इलाही करणु घुरिजे, मतिलबु इन्हनि चीज़नि ते ध्यानु ॾियणु घुरिजे।
सघो था त केतिरो सुठो फ्लावर एग्ज़िबिशन हयो आहे जेको हर साल ते लॻंदो आहे। इन सां असांखे जेको आहे सो नेचर जी जेको आहे सो हिननि जेका एग्ज़िबिशन कई आहे नेचर खे जेतिरो हिननि उजागर कयो आहे उहो असां सम्झी सघूं था। ऐं त जीअं हिते स्टूडेंट्स जेके पढ़नि था पिया त उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु स्टडी जे हुन सां माना न रहनि पर असांजी नेचर खे ॾिसनि ऐं उन्हनि जो जेको स्टडी जेको बर्डन आहे उहो उन्हनि जो थोरो घटि थिए ऐं हू पंहिंजे सुठे में सुठी परफॉर्मेंस ॾेई सघनि को करिकुलर एक्टिविटीज़ में परफॉर्म करे सघनि। इन ई हवाले सां अॼु जेको एग्ज़िबिशन कयो वियो आहे ऐं इंशाल्लाह सभिनी खे मतिलबु सुठो लॻंदो। बिल्कुलु अहिड़ी एक्टिविटीज़ थियणु खपनि। इन सां स्टूडेंट जो माइंड इलाही फ्रेश थी वेंदो आहे ऐं डिफरेंट शयूं ॾिसी करे स्टूडेंट जे अंदरि क्रिएटिविटी वधंदी आहे। डिफरेंट फ्लावर्स जा नेम्स वग़ैरह ख़बर पवंदा आहिनि ऐं काफ़ी बहितर आहे ईअं अहिड़ी एक्टिविटीज़ थियणु खपनि। हमारे पास बेसिकली ऑल ओवर द सक्खर और सिंध की हमारे पास बहुत ज़्यादा अच्छी वैरायटीज़ हैं प्लांट्स की। पिटोनिया की 25 कलर्स हैं, डायंथस है, डेजी है, एंथ्रेनियम है एंड पीपल आर एंजॉइंग हियर एंड द बेसिक रीज़न टू प्रमोट द ग्रीन एवोल्यूशन बेसिकली टू रिड्यूस द pollution from the environment. So this is our motive and the people come from all over the Sakkar, from the campus, from the university to relieve the stress and enjoy this beautiful evening. तमाम घणा वणकारी उन सां गॾु ग्रास लॉन ही गुलनि जी नुमाइश ये सभु कुझु हिकिड़ो मिली करे जेको शागिर्दनि जे मथां ज़हनी ऐं जिस्मानी तौर ते जेको असरु विझे थो उहो यकीनन पॉज़िटिव आहे। ऐं इन्हनि सभिनीनि शयुनि जे मिलण सां इंसान जे ऑक्सीजन जी लेवल बि बॉडी जे अंदरि इम्प्रूव थिए थी पई ऐं सुठे माहौल में यकीनन पढ़ण सां तव्हांजो दिमाग़ वधीक कमु करे थो पियो। सर बिल्कुलु जीअं त सुठी क्वालिटी एजुकेशन सां गॾु गॾु जेको एनवायरनमेंट हूंदो आहे यूनिवर्सिटी जो उहो इलाही मैटर कंदो आहे ऐं इन जो इलाही इम्पैक्ट हूंदो आहे स्टूडेंट जी जेका लाइफ ते ऐं उनजी ग्रोथ ते। ऐं असांजी यूनिवर्सिटी तव्हां ॾिसो ही यूनिवर्सिटी सॼे पाकिस्तान में ग्रीन कैंपस जे नाले सां बि मशहूरु आहे। असांजी यूनिवर्सिटी में डिफरेंट काइंड्स ऑफ फ्लावर्स आहिनि ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ॾिसो तव्हां ॿूटा आहिनि ऐं इहे सभु शयूं जेके आहिनि नेचुरल आहिनि, इन्हनि ते को आर्टिफिशियल वर्क न आहे ऐं अहिड़ी मतिलबु इन क़िस्म जी लाइटिंग इन क़िस्म जा फ्लावर्स मां इहो चैलेंज सां चई थो सघां त पाकिस्तान जी कंहिं ॿी यूनिवर्सिटी में न मिलंदो। इन जो क्रेडिट असां ॾींदासीं पंहिंजी एडमिनिस्ट्रेशन ऐं मैनेजमेंट खे जिन एतिरी भले तरीक़े सां असांजी यूनिवर्सिटी खे हिकिड़ी जीअं ब्राइड हूंदी आहे उन वांगुरु डेकोरेट कयो आहे। ऐं असां हिते ॾाढो इंजॉय कयूं था। अॼु फ्लावर एग्ज़िबिशन आहे ऐं असां हिन ग्लोबल वार्मिंग जे दौर में दुनिया खे ऐं पाकिस्तान जी ॿियनि यूनिवर्सिटीज़ खे इहो पैगाम ॾियूं था त असां ई पाकिस्तान जो फ्यूचर आहियूं ऐं असां जेके स्टूडेंट्स आहियूं असांखे अॻिते अचणु खपे ऐं असांखे पंहिंजी यूनिवर्सिटीज़ में जेको आहे इन मुहिम खे जेको आहे अञा अॻिते वधाइणु खपे, प्लांटेशन करणु खपे ऐं ख़ासि तौर ते जेको असांजो सखर शहर आहे इन खे बि पाक बणाइणु खपे। असांखे ॾाढो मज़ो आयो आहे हिते गुल ॾिसी असांखे इलाही मज़ो आयो आहे ऐं हिते जी जेको माहौल आहे उहो ॾाढो सुठो आहे ऐं हिते IB जी एजुकेशन ॾाढी सुठी आहे जेकी असांखे ॾाढी वणंदी आहे। असां बि IB पब्लिक स्कूल में ई पढ़ंदा आहियूं पर हिते जा गुल ॾिसी असांखे ॾाढो मज़ो आयो आहे ऐं असां इलाही इंजॉय कयो आहे हिन एग्ज़िबिशन में। हर साल जीअं हिन भेरे बि IBA यूनिवर्सिटी में फ्लावर्स शो थियो जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हज़ारनि जी तादाद में नुमाइश जे लाइ गुल रखियल आहे। IBA यूनिवर्सिटी जो तालीम जे मैदान में त तमामु सुठो नालो आहे पर गॾोगॾु ख़ूबसूरत ग्रीन इन्वायरमेंट हुजण जे करे हिन कैंपस खे ग्रीन कैंपस जो दर्जो पिणु मिलियल आहे ऐं तमामु वॾे तादाद में न फ़क़ति शागिर्दनि पर शहरनि हिन फ्लावर शो में शरीक थी करे महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया। कैमरामैन सिकंदर अली सां गॾु जान मोहम्मद महर, KTN न्यूज़, सखर।